ईरान पारां शहीद आयतुल्ला ख़ामनाई जो पलान वठण जो ऐलान। ईरानी आर्मी चीफ मेजर जनरल अमीर हातमी जो चवणु आहे त शहीद सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जे क़ातिलनि जो पीछो करे इसराइल ऐं अमेरिका खां बदिलो वठंदा। शहीद सुप्रीम लीडर इज़्ज़त आज़ादी ऐं क़ौमी वक़ार जे रस्ते जी चूंड कई। ईरान जे हथियारबंद फ़ौज रहबर आज़म जी फ़िक्र ते हलण लाइ मुतहिद आहे। हथियारबंद फ़ौज सुप्रीम लीडर आयतुल्ला सैयद मुश्तबा ख़ामनाई जी क़यादत में बिना कंहिं हिबक जे पंहिंजा फ़र्ज़ अदा कंदे रहंदी। पाकिस्तान में ईरान जे सफ़ीर रज़ा अमीरी मुक़द्दम शहीद ईरानी सुप्रीम लीडर अली ख़ामनाई जी जनाज़े में शिरकत ते पाकिस्तान जा थोरा मञिया। एक्स ते जारी बयान में ईरानी सफ़ीर जो चवणु हो त ईरानी हुकूमत ऐं अवाम तरफ़ां शहीद रहबर जी जनाज़े में शिरकत ते पाकिस्तान जो शुक्रियो अदा करे थो। पाकिस्तान इन तारीख़ी तक़रीब में आला सतह ते शिरकत कई। उहो क़दम ईरान ऐं पाकिस्तान विच में तारीख़ी राब्तनि ऐं गॾियल क़दरनि जी अकासी करे थो। ॿिन्ही मुल्कनि तारीख़ जे हर ॾुखे मौक़े ते हिक ॿिए जो भरपूर साथ ॾिनो। दुआ आहे त ॿिन्ही मुल्कनि जी इहा दोस्ती हमेशह बरक़रार रहे। अमेरिका ऐं इसराइल बमबारी में शहीद थियल ईरान जे अॻूणे सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जी जनाज़ नमाज़ अदा कई वई। आयतुल्ला ख़ामनाई जी नुंहुं नाठे मासूम ॾोहिटे जी बि जनाज़ नमाज़ अदा। ईरानी सदर मसूद पेशकियान स्पीकर मोहम्मद बाक़िर ग़ालिबाफ़ 100 मुल्कनि जे वफ़दनि समेत लखे माण्हुनि जी शिरकत। आयतुल्ला ख़ामनाई जा 3 पुट मसूद, मीसम ऐं मुस्तफ़ा ख़ामनाई बि जनाज़े में शरीक। सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनाई सिक्योरिटी ख़दशनि सबबि जनाज़े में शिरकत न करे सघे और पासे लुड़क ऐं उछंगारूं सॼे मुल्क में सोग। अॼु जनाज़े जो जुलूस तेहरान खां कुम वेंदो। जमकरान मस्जिद में हिकु सीनियर आलिम नमाज़ जी इमामत कंदो। आयतुल्ला ख़ामनाई जो मढ़ 7 जुलाई ते शाम जो इराक़ जे शहर नजफ़ आंदो वेंदो। 8 जुलाई ते नजफ़ में सुबुह 6 वॻे ऐं करबला में मंझंदि 4 वॻे जनाज़े जा जुलूस कढिया वेंदा। 9 जुलाई ते शहीद अली ख़ामनाई खे मशहद में इमाम अली रज़ा जी मज़ार जे अंगण में मिटी मां हवाले कयो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो रूसी सदर पुतिन सां फ़ोन ते राब्तो। यूक्रेन ऐं रूस विच में जंग जे ख़ात्मे लाइ मदद करण जी आछ। रूसी सदर जे तर्जुमान जो चवणु आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप यूक्रेन सां जंग जे ख़ात्मे में मदद करण जी आछ कई आहे। सदर ट्रंप ख़ासि नुमाइंदे जैरेड कुशनर ऐं स्टीव विटकॉफ खे मॉस्को मोकिलण जी बि आछ कई आहे। इस्लामाबाद में हवाई फ़ौज जे बहादुर ग्रुप कैप्टन आसिम खे शहीद कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। IG इस्लामाबाद अली नासिर रिज़वी चयो आहे त हवाई फ़ौज जी ग्रुप कैप्टन आसिम तारिक खे शहीद कंदड़ जवाबदार साद खे 9 कलाकनि अंदरि गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदार ज़बरदस्ती औरत खे पाण सां गॾु वठी वञण जी कोशिशि कई। ग्रुप कैप्टन आसिम तारिक जवाबदार खे रोकण जी कोशिशि कई, जंहिं ते जवाबदार खे शहीद कयो। लाहौर पुलिस 2 परडेही औरतुनि जी अगवा में वॾी शख़्सियत जे माइटनि खे मुलविस करार ॾेई छॾियो। DIG ऑपरेशन फैसल कामरान जो चवणु आहे त लाहौर में 2 परडेही औरतुनि जे अगवा में वॾी शख़्सियत जा माइट मुलविस आहिनि। अगवा खां पोइ परडेही औरतुनि भॼी हिकु दुकान में पनाह हासिल कई। गाॾी जे नंबर प्लेट ज़रिए वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सिफ़ारत खाने सां राब्ते खां पोइ औरतुनि ते बि मुआइने ते रास्तो ज़ाहिर कयो। कैनेडा जे शहर टोरंटो में साना जे 42 कन्वेंशन जो ॿियो ॾींहुं तालीम ऐं सिहत बाबति वेहकूं मुख़्तलिफ़ किताबनि जी महूरत नाले वारे रागी अरशद महमूद सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झूमाए छॾियो। GA सिंध वारनि
जीअं गीत ते धरती धड़नि जो रक़्स। हाला भरिसां ॻोठ वली मोहम्मद निज़ामाणीअ में CIA मटियारी जी टीम ते ॻोठाणनि जो मुबैना हमिलो, 3 अहलकार ज़ख़्मी अहलकार सद्दाम रिंद, गुलशेर मशोरी ऐं शाहनवाज़ खे हैदराबाद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त मंशियात विकिरो कंदड़ ख़ान मोहम्मद निज़ामाणी जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई त ॻोठाणनि कुहाड़ियुनि, लठियूं ऐं सिरोटनि सां हमिलो कयो। वाक़िए खां पोइ पुलिस जो ॻोठ खे कड़ो। ऐं फीफा वर्ल्ड कप 2026 ईस्वीअ में वॾो अपसेट। 5 भेरा चैंपियन रहंदड़ ब्राज़ील इवेंट मां ॿाहिरि। नॉर्वे क्वार्टर फाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो। नॉर्वे जी टीम ब्राज़ील खे 1 जी भेट में 2 गोलनि तां हाराए क्वार्टर फाइनल में पहुची वई। दिलचस्प मुक़ाबले जी पहिरीं हाफ में ॿई टीमूं गोल करण में नाकाम रहियूं। नॉर्वे जी स्ट्राइकर अर्लिंग 2 ज़बरदस्त गोल करे टीम खे कामयाबी ॾियारी।